नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा में ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा में डिग्री कॉलेज बोज़दार वॾा जी बिल्डिंग में इस्तेमाल थियल नाक़स मटीरियल मुबीना तौर कॉलेज जी ज़मीन वेकिरो कंदड़नि खिलाफ़ प्रेस क्लब बोज़दार वॾा जी मेज़बानी हेठि रैली कढी वई है। रैली में प्रेस क्लब बोज़दार वॾा जे सदर एम सफदर, जनरल सेक्रेटरी मुज़फ़र शबीर बोज़दार ऐं ॿिनि मीडिया आॾो दाहींदे चयो त डिग्री कॉलेज बोज़दार वॾा हिन वक्त मसइलनि जे वर चढ़ी वियो। कॉलेज जो ठीको 9 करोड़ हुजण जे बावजूद कॉलेज जी बिल्डिंग में एतिरो त नाक़स मटीरियल इस्तेमाल थियल है जो हैंड ओवर थियण खां अॻु ई संदुस दीवारनि में ॾार पइजी विया आहिनि। हिननि चयो त कॉलेज हिन मसइले ते सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पेपर मीडिया ते ख़बरूं हलण बावजूद बि कंहिं इदारे नोटिस न वरितो है, छो जो कॉलेज जो ठेकेदार काशिफ भुट्टो हिकु बास ठेकेदार हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त कॉलेज जी बिल्डिंग में इस्तेमाल थियल नाक़स मटीरियल चेक कयो वञे ऐं करप्ट ठेकेदार खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।